नाज़रीन F9 न्यूज़ में भली कार अॼु तव्हांखे आगाह कयूं पिया मौसम जे हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलामेदर ॻोल्हे थी त मौसमियाती माहिरनि जे पारां पेशनगोई कई वई आहे त अरबी समुंड में तूफ़ान पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अरबी समुंडी पट्टी में तूफ़ान अचण जा इम्कान आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान मुतासिर थियण जा इम्कान आहिनि। ज़रीन मूजिबि ॾखण अरबी समुंड में हवा जो दबाव घटिजी वेंदो, जंहिं सबबु उहो घटि दबाव शिदत अख़्तियार करे वेंदो। 10 या 11 जून ते सामूंडी तूफ़ान बणिजी सघे थो। मौसमियाती माहिरनि जो उहो बि चवणु आहे त तूफ़ान सिंध ऐं बलोचिस्तान जे साहिली पट्टी ओमान ऐं गुजरात लाइ इम्कानी ख़तरो आहे। सामूंडी तूफ़ान जो नालो बांग्लादेश जे तजवीज़ कयल लफ़्ज़ बाई पर जोई जे नाले सां रखियो वेंदो, जंहिं जी माना तबाही आहे।